वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी पीटीआई जे चेयरमैन बैरिस्टर गौहर सां राब्तो करे खेसि धरणे या रैलीअ जी इजाज़त न ॾियण बाबति आगाह करे छॾियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी पीटीआई जे चेयरमैन बैरिस्टर गौहर सां राब्तो करे खेसि इस्लामाबाद हाई कोर्ट जे हुक्म जी रोशनीअ में मौजूदा सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कई। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी बैरिस्टर गौहर खे इस्लामाबाद हाई कोर्ट जे हुक्म बाद पैदा थियल सूरत हाल बाबति ॼाण ॾींदे चयो त वफ़ाक़ी सरकार इस्लामाबाद हाई कोर्ट जे हुक्म जी पाबंद आहे, उन करे कंहिं जुलूस या धरणे जी इजाज़त नथा ॾेई सघूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गौहर खे बेलारूस जे सदर जी अॻवाणीअ में 80 ॼणनि ते ॿधल आला सतही वफ़द जी 24 खां 27 नवंबर ताईं जे मसरूफ़ियतुनि बाबति तफ़सीलनि खां आगाह कयो। वफ़ाक़ी घरू वज़ीर पीटीआई चेयरमैन खे ॿुधायो त बेलारूस जो वफ़द 24 नवंबर ते इस्लामाबाद अची रहियो आहे, जॾहिं त बेलारूस जो सदर 25 नवंबर ते पाकिस्तान पहुचंदो ऐं बेलारूस जो वफ़द 27 नवंबर ताईं इस्लामाबाद में रहंदो। बैरिस्टर गौहर वफ़ाक़ी घरू वज़ीर खे ॿुधायो त हू उन हवाले सां पार्टीअ सां मुशावरत करे खेसि हतमी राय खां आगाह कंदो।